हूअ सिंधी ड्रामनि जे हवाले सां वॾी सुञाणप रखंदड़ हुई। सिंधी ड्रामनि जे हवाले सां वॾी सुञाणप रखंदड़ हुई। हू साॻे वक़्तु फ़नकारा बि हुई, अदाकारा बि हुई, त वरी बहितरीन लेखका बि हुई। हूअ केरु हुई जंहिं सिंधी ड्रामनि उमर मारवी, नूरी जाम तमाची, ससुई पुनू, लीला चनेसर ऐं दोज़ख में अहम किरदार अदा कई, पंहिंजी बहितरीन सुञाणप हासिल कई। हूअ केरु हुई जंहिंखे अॼु जो नौजवान नसुल विसारे चुको आहे। हूअ सिंध जी सदा मलूक फ़नकारा केरु हुई, इन ते ॻाल्हि ॿोल करण खां अॻु आउं रुख सिंधीअ मां दोस्तनि, साथियुनि, भाउरनि ऐं भेनरुनि खे सलाम पेश कयां थो। ऐं जिन दोस्तनि चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, त जीअं असांजी वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। हूअ सिंध जी सदा मलूक फ़नकारा ग़ज़ाला रफ़ीक़ हुई। रेडियो जे हवाले सां, टीवी जे हवाले सां, फिल्म ऐं स्टेज जे हवाले सां हुन तमामु घणी मशहूरी माणी। पाण 1939 में ग़ुलाम नौमान अंसारीअ जे घर में कंबर ज़िले शहदादकोट में जनमु वरितो। संदसि असुल नालो त बिल्किस हुयो, पर पोइ संदसि सुञाणप ग़ज़ाला बणिजी वई, ग़ज़ाला जो नालो बणिजी वियो। पाण सिंध जे हिकु पढ़ियल ॻढ़ियल ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ हुई। घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी त नाम्यारो अदीब, ॾाहो ऐं मुहक़िक़ उस्मान अली अंसारी सिंध जो तमामु वॾो ॾाहो अदीब हुयो। उस्मान अली अंसारी संदसि वेझो माइटु हुयो। सोट मासातनि, माना संदसि जेको मुड़ुसु हुयो हुनजो सोट मासात जे माना रिश्ते में हुयो। संदन घराणो पढ़ियो लिखियो हुयो, उनजो हुन ते बि असरु पियो। अदबी माहौल, उस्मान अली अंसारी जेको अदीब हुयो उनजो जेको आहे सो उतां जे माहौल ते असरु पियो, जेको ग़ज़ाला ते बि असरु थियो। हूअ अफ़साना लिखणु लॻी जेकी उन वक़्तु मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में छपिया। उनखां पोइ हिनखे वरी ॻाइण जो शौक़ु थो थिए। हिन राग जी सुख्या वरिती। हिन जो उस्ताद उमराव बंदोखान हुयो ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम हुयो। माना हिन जेका राग जी तरबियत वरिती उहा उस्ताद उमराव बिंदोखान ऐं मास्टर मोहम्मद इब्राहिम। खेसि 1957 धारे ज़ेड बुखारीअ रेडियो ते मुतारफ़ करायो, जिते हिन बिल्किस अंसारीअ जे नाले सां पहिरियां ॻाइणु शुरू कयो। बिल्किस अंसारी। हाणे उन वक़्तु जेको हिनखे पहिरियों संदसि कंपेयरिंग जो जेको पहिरियों हिन जो प्रोग्राम हुयो उहो लिप्टन की महफ़िल हो। उनखां पोइ हिन सिंधी ऐं उर्दू प्रोग्रामनि जी कंपेयरिंग शुरू कई। सुबह दम, दरवाज़ा, खावर खुला, सुबह नो, अतवार की अतवार, माना इहे संदसि बहितरीन प्रोग्राम हुया जिन जी हिन कंपेयरिंग कई। रेडियो ते जेको संदसि पहिरियों ड्रामो हो आग हो, जेको सैयद अहमद रफ़त तहरीर कयो ऐं उन वक़्त जे स्टेशन डायरेक्टर शमसुद्दीन भट्ट जो प्रोड्यूस कयो। उनखां पोइ हिन रेडियो ते बहितरीन प्रोग्राम कया, बेशुमार उर्दू ऐं सिंधी ड्रामा कया, उन्हनि में फ़न जो पंहिंजो मुज़ाहिरो कयो। फिल्म हिकिड़ी रत जा रिश्ता हुई। फिल्म रत जा रिश्ता में हिन मशहूरु अदाकार ऐं सदाकार क़ुर्बान जीलानीअ जे माउ जो किरदारु निभायो। टीवीअ ते खेसि अब्दुल करीम बलोच सिंधी प्रोग्राम पारस में मुतारफ़ करायो। टीवीअ ते संदसि पहिरियों ड्रामो मिर्ज़ा गालिबो, जंहिंमें हिन हिकु ॻाइणीअ जो किरदारु निभायो, जंहिं ते खेसि पाकिस्तान टेलीविज़न तरफ़ां एवॉर्ड बि ॾिनो वियो। इन खां सवाइ आख़िरी मोमबतिया, पतझड़ के बाद, पीराना, चौथा स्टेशन,
ये उर्दू जा ड्रामा हुआ, उन्हनि में हिन जा बहितरीनु यादगार किरदार रहिया। जॾहिं त सिंधी ड्रामो तव्हांखे मथे ॿुधायां त उमर मारवी, नूरी जाम तमाची, ससुई पुनू, लीला चनेसर ऐं दोज़ख जेके सिंधी ड्रामा हुआ, उन्हनि में बहितरीनु किरदार अदा कई, बहितरीनु अदाकारी कई। माण्हू हिनखे तमामु घणो चाहींदा हुया। हिन 1964 में चौधरी रफ़ीक आहे, उन सां शादी कई, मां खेसि हिकु पुटु ऐं 2 नियाणियूं थियूं। खेसि 38 साल जी उमिरि में दिलि जो दौरो पियो ऐं 24 जनवरी 1977 ते सिंध खां जुदा थी वई। खेसि कराचीअ जे पापोश नगर क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। हीउ हिकिड़ो अहम किरदारु हो। अहिड़ा तमामु घणा किरदार आहिनि सिंध जा जिन ते लिखण जी, ॻाल्हाइण जी ऐं नौजवान नसुल खे उन्हनि किरदारनि खां वाक़ुफ़ु करण जी ज़रूरत आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।